मिठो पानी ठुलवासियुनि जे लाइ हाणे ख्वाब बणिजी वियो आहे, छो त 8 साल अॻूणे MP मरहूम मीर हसन खोसो ठुल जे शहरनि लाइ मिठे पाणी जी स्कीम मंज़ूर कराई हुई। मीर हसन खोसे जी ॾिनल स्कीम अञा ताईं मुकमिल न थी सघी आहे। 58 करोड़ रुपया जारी थियण बावजूदि स्कीम रोलड़े जो शिकार आहे। शहरनि खे साफ़ ऐं मिठो पाणी त न मिली सघियो, पर उल्टो महांगी रक़म में ॻोठ जंगल पहोड़ भरिसां ख़रीद कयल पाणी जे तलाउनि खे मच्छी फार्म में तब्दील कयो वियो, जिते लखे रुपयनि जी मच्छी माराई वई आहे, जंहिं ते ठुल जे शहरनि में सख़्तु कावड़ आहे। ठुल में मिठे पाणी जी बहाली लाइ जदोजहद एक्शन कमेटी मुसलसिल सरापा एहतजाज बणियल आहे, पर हुक्मराननि जे मथे में जूए बि नथी चुरे। पाणी जी स्कीम जा पैसा तक़रीबन 58 करोड़ जेके 2012 खां वठी अञा ताईं उन में कंहिं बि क़िस्म जी पेशरफ़्त न थी आहे। ताज़ो कल्ह असां उन जाइ वक़ुआ ते विया आहियूं, तलाउ ते, जिथे कंहिं बि क़िस्म जो को कमु न आहे थियल ऐं उन तलाउ ते मच्छी जो फार्म कयो वियो आहे। उन जूं झूपड़ियूं लॻल आहिनि, सो ईअं सम्झो त उन तलाउ ते बि कब्ज़ो कयो वियो आहे। सो असां जदोजहद कमेटी तरफ़ां इहो फ़ैसिलो करे चुका आहियूं त ईंदड़ जेको असांजो प्रोग्राम हूंदो उहो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जैकाबाद जो घेराव ऐं जेकॾहिं पोइ बि तदारको न कयो वियो त असीं DC साहब जे ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं ऐं अञा बि इहो न थियो त असां MP साहब जे घर जे अॻियां बि एहतजाज कंदासीं। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त अॻु में असां इहो ॿुधो होसीं त जेका ज़मीन मिठे पाणी जे स्कीम जे लाइ ख़रीद कई वई आहे त उहा जेको आहे सो मच्छीअ जे फार्म में तब्दील कई वई आहे। पर अॻे ॾींहुं असां 2 ॾींहं खनि अॻु में असां पंहिंजे अखियुनि सां वञी करे मुशाहिदो करे आयासीं, ॾिसी आयासीं ऐं पुख़्तो इल्मु हासिलु करे आयासीं हुते त उहा ज़मीन हक़ीक़त में मच्छी जे फार्म में तब्दील कई वई आहे। त हे इंतिहाई मुज़म्मत जोॻो अमल आहे। तलावनि जे भूंगियूं अॾियूं पयूं आहिनि ऐं जिते हिननि जा कुझु मोटर पिया आहिनि या जिते हिननि जा खूह आहिनि उते को बि चौकीदार मौजूदु कोन्हे, न का खट आहे। हिकिड़ी बेंच पई आहे जंहिंखे तालो लॻल आहे ऐं ॿियो को बि हिते माना कुझु बि न आहे ऐं जिते मच्छी हिननि छॾी आहे उते हिननि जा चौकीदार मौजूदु आहिनि। ऐं असां भरपूर इन शयुनि जी मज़म्मत कयूं था ऐं असां मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खां त बाबा तव्हां ठुल जो एॾो नुक़सानु ऐं आख़िर असां छा कयूं, छा करे। एहतजाज जो त असांजो हक़ु आहे जेको असां पंहिंजो जारी रखियूं पिया अचूं ऐं तव्हांजे मग़ज़ में जेकॾहिं इहो आहे भूत आहे हिकिड़ो त असां ही पैसा फॿाए वेंदासूं ऐं इहो क़तई असां बि फ़ैसिलो कयो आहे ऐं ठुल शहरनि सां जदोजहद कमेटी जे अॻुवाणनि असां अहद करे चुका आहियूं त जेतिरे ताईं हिननि जे पेट मां खाधल पैसा न निकिरंदा ऐं जेतिरे ताईं नेब हिन जी इंक्वायरी न कंदी, इहे हिननि जे मथां केस दाख़िल न थींदा, तेतिरे ताईं असां बि जदोजहद तां क़तई हथ न खणंदासीं। साल थी विया आहिनि त शहरी सरापा एहतजाज आहिनि। मिठे पाणी जी स्कीम जेका आहे त 2012 में मंज़ूर कई वई, उहा जीअं स्कीम शुरू थिए थी करप्शन जे वर चढ़ी वई। उनजे लाइ शहरी सियासी समाजी तंज़ीमां निशानदेही बि कंदा त जेको मटीरियल इस्तेमालु थिए थो उहो इंतिहाई नाकारा थिए थो। पर असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त पब्लिक हेल्थ जा ऑफिसर ऐं हितां जो चूंडियल MP ऐं सिंध गवर्नमेंट मुजरमाना तौरु ख़ामोश रहिया। उनजी ख़ामोशी जेको आहे इहा नतीजो निकितो त शहर मिठे पाणी सां महरूम बणिजी विया। हाणे स्कीम 8 साल थी विया आहिनि, हाणे जेके पाइप पुरियल आहे उहे पाइप बि गरी नाकारा थी विया आहिनि ऐं असां वियासीं जिथे माना स्टोर करण जो तलाउ आहिनि पाणी जा, उते बि मच्छी जा फार्म ऐं फिश फार्म में तलाउ तब्दील थी विया आहिनि। हाणे शहरी सरापा एहतजाज असां वरी मुतालबो कयूं था नेब खां ऐं एंटी करप्शन खां त जेके कमु थियो आहे तहक़ीक़ कई वञे ऐं जेके इन में मुलविज़ आहिनि मिठे पाणी में करप्शन में, पोइ ठेकेदार मुलविज़ आहे, एंटी उनजा पब्लिक हेल्थ जा ऑफिसर मुलविज़ आहिनि, कोई बि मुलविज़ आहे उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई। सरकार खे घुर्जे त ठुल शहर जे मिठे पाणी जे तलाउनि खे मच्छी फार्म में तब्दील करण जो नोटिस वठी करे पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि ख़िलाफ़ एक्शन खणे ऐं मिठे पाणी स्कीम में थियल करप्शन जी जांच करे। पर हिते माहौल उबतड़ आहे। शहरी इन मौजूदे जे इंतज़ार में आहिनि त कॾहिं तो खेनि मिठो पाणी मिली सघे।